वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाह वमन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन। वक़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान नबिय्युम मिन बादी लकान उमर। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दावत तबलीग शुरू कई तौहीद रिसालत जो पैगाम पहुँचायो। 39 मर्द मुसलमान थिया 11 औरतूं। जेके भी मुसलमान थिया उहे सब गरीबा मिस्कीन गुलाम। पोइ एक दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जी रात इशा जी नमाज खां बाद मक्के में जेके वड़ा वड़ा सरदार पहलवान होशियार हुया उन्हनि ॾे साईं जन नज़र फेराई। सोचे सोचे पोइ साईं जन हिकिड़े पहलवान जो इंतिखाब कयो। फरमायूं अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम। या अल्लाह तो नबूवत जो बाग मां मोहम्मद जे कुल्हे ते रखियो आ। पूरी दुनिया जे इंसानियत ताईं क़यामत जे दीवार ताईं तौहीद ऐं रिसालत जो पैगाम पहुचाइणो आ। ऐं मुंहिंजा परवरदिगार जन्मा मोहम्मद ते ईमान आंदो आ कलमो पढ़ियो आ उहे त सभु गरीब मिस्कीन गुलाम ऐं नौकर वड़ा वड़ा सरदार खान बहादुर होशियार ऐं पहलवान त सभु काफ़रनि जी सिफ़ में बीठा आहिनि। अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम। या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी आहे इस्लाम जो बोल बाला थे मुसलमाननि खे ग़लबो मिले ऐं क़यामत ताईं न ज़मीन ते तुंहिंजो नालो ज़िंदा हुजे।
मुझो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे प्रोग्राम में कामयाब थे तो पो उमर बिन ख़त्ताब के मुसलमान कर। बस या अल्लाह मुझे उमर दे। नबी साईं जिंदगी में अल्लाह सां ॿ अंगल कया। घणा अंगल कया? हिकिड़ो अंगल नबी साईं इहो कयो, या अल्लाह मुंहिंजो क़िबलो ॾाढे इब्राहिम वारो बैतुल्लाह बना। छो त पहिरीं नबी साईं बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हा। अल्लाह से फरमायो कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजे दिल के जाती पाए करे ॾिठो आ। रात ॾींहुं तूं दुआऊं पियो थो घुरी त कॾहिं तो मुंहिंजो क़िबलो बैतुल्लाह थे। हर वक्त में तुंहिंजी नज़र आसमान ॾे आ त कंहिं वक्त रब जे तरफ़ों आर्डर थी त मां बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ा। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजे दिल जी या पुरानी उम्मीद पूरी थी वई। तुंहिंजो इहो अंगल क़बूल पइजी वियो। तुंहिंजी दुआ सतन आसमाननि खे चीरे करे मां खुदा जी दरबार में पहुची वई। फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरज़ाहा। अज मां रब तोखे हुकुम तो कया त पंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे करे निमाज़ पढ़। जेको क़िबलो तोखे पसंद हो क़िबलो मां खुदा खे भी पसंद। वहैसु मा कुल्तुम फवल्लू वुजूहकुम शत्रा। मुंहिंजा महबूब तुंहिंजो क़िबलो भी बैतुल्लाह ऐं क़यामत ताईं तुंहिंजे नाले वठण वारनि मुसलमाननि जो क़िबलो भी बैतुल्लाह। जिथे भी तुंहिंजा उम्मती हुजनि उन्हनि खे हुकुम कर त बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़नि। ॿियो अंगल नबी साईं इहो कयो अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बिउमर बिनिल ख़त्ताब। या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी आ इस्लाम जो बोल बाला थे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे प्रोग्राम में कामयाब थे त पोइ उमर बिन ख़त्ताब के मुसलमान कर। रब फरमायो मुंहिंजा महबूब इहा भी तुंहिंजी दुआ कबूल थो कया। ऐं याद रखो मुसलमानों जियां बैतुल्लाह जो फ़ाइदो क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा के मिले पियो इएं इस्लाम उमर जो फ़ाइदो भी क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा के मिलंदो रहंदो। पहिरीं मुहर्रम ते हज़रत उमर साईं जी शहादत। 28 ज़ुल्हज ते फजर जी नमाज में मस्जिद नबी में नबी साईं जे मुसल्ले ते हज़रत उमर साईं ज़ख्मी थी पियो। हिकिड़ो मजूसी हुयो जंहिंजो नालो हो अबू लोलो। लोलो उनजे धीउ जो नालो। अबू लोलो माना लोलो जो पी या कुनीअ ते उनजी फेरोज़ उन बदमाश जो नालो अबू लोलो फेरोज़। जंहिं ॿिनि खंजरनि सां जिन खे ज़हर हणी करे हज़रत उमर ते हमलो कयो। सख़्त ज़ख्मी कई हज़रत उमर साईं खे। हज़रत उमर साईं पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्ला बिन उमर के चयो पुट निमाज़ तूं पढ़ा। निमाज़ जॾहिं जमायत ॿुधो त तिलावत ॿी आहे आवाज़ ॿियो आहे। निमाज़ पूरी थी पोइ हज़रत उमर के ॾिठो त ज़ख्मी आहे।
हज़रत उमर से पुछा कई तो मूं ते हमले करण वारो केर आहे? पोइ ख़बर पई त मजूसी आहे, जंहिं पंहिंजो पाण खे खंजर हणी करे मारियो। पोइ हज़रत उमर रब जो शुक्र अदा कयो, या अल्लाह तुंहिंजा लख एहसाननि जो कंहिं मुसलमान जो हथ मुंहिंजे खून में शामिल न। ईरान में पहिरीं मुहर्रम ते वॾो मेलो लॻंदो आहे, बाबाए फेरोज़ ईद। बाबाए फेरोज़ ईद, ईद कंदा आहिनि। हज़रत उमर साईं जे शहादत वारे ॾींहं ते ईद कंदा आहिनि। हितों जा ज़वार उतों फेरोज़ी मुंडियूं वठी ईंदा, फेरोज़ी पत्थर, इहो उन फेरोज़ ॾे निस्बत कंदा आहिनि जेको हज़रत उमर साईं जो क़ातिल हो। अचे सुन्ननि खे तोहफ़ो ॾींदा। असांजा सुन्नी बि वरी सुन्न चवंदा वॾी क़ीमती मुंडी ॾिनी अथनि, उहा फेरोज़ी मुंडी पाराए करे हज़रत उमर जे दुश्मननि जे कतार में बीहारी। अरिड़हं ज़ुल्हज ते जशन ईद गदीर, हज़रत उमर साईं हज़रत उस्मान साईं जी शहादत थी आहे। ही वरी 18 ज़ुल्हज ते ईद कंदा, जशन ईद गदीर। मिठा लोला पचाईंदा, कूंडा ठाहींदा, पकवान पचाईंदा, खाईंदा ही सभु सुन्नी। पुछा बि कोन कंदा त ही भत आहे छा। हज़रत उस्मान साईं जे शहादत जे ॾींहं ते ख़ुशी करे भत पिया पचाइनि, खाइण वारा सभु सुन्नी। सो बाबा तव्हां सभु सुन्नी आहियो, जेके अहल सुन्नत वल जमात जा हथ मथे खणो। अल्हम्दुलिल्लाह, तंहिंजे करे असां सुन्ननि खे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, ॿिए कंहिंखे एतिराज़ करण जो कोई हक़ न आहे। अॼु वाइदो कयो त मुहर्रम जा ही पहिरियां 10 ॾींहं कारो कपिड़ो न पाईंदासीं। इहो कारो लिबास असांजो न आहे। हू भली पाइनि, हुननि जी मज़हबी निशानी आहे, हुननि जी मज़हबी निशानी। हालांकि हू सम्झनि था त कारो लिबास हराम आहे। हज़रत अली साईं फरमायो कारो लिबास फिरौन जो लिबास आहे, पर हू चवनि था असांजी मज़हबी निशानी आहे। भली उहे पाइनि, तव्हां छो था पाए? मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको कंहिं क़ौम सां मुशाबियत कंदो उन्हनि मज़ा आहे। कारे लिबास में मरी वियो, मथां क़यामत जे ॾींहुं सहाबा जे दुश्मननि जे कतार में न बीठा। कारान जेके अॼु वाइदो कनि त असां मुहर्रम में कारो लिबास न पाईंदासीं, पको वाइदो आहे। हू भली पाइनि। मरसिया दोहीरा हुननि जा, असांजो क़ुरान। अॼु वाइदो कयो त मुहर्रम जे महीने में पंहिंजे घर में, उताक में, दुकान में, गाॾी में, मोबाइल में ये मरसिया दोहीरा न पाण ॿुधंदासीं न ॿियनि खे ॿुधाईंदासीं। असांजो क़ुरान आहे। तव्हां पंहिंजे घर में, उताक में, दुकान में क़ुरान हलायो। मरसियन ऐं दोहीरनि में ख़ानदान रसूल जी बेद बि बयान। मां तव्हां खां पुछां थो, हिते को पिताफ़ी शहीद थी वञे ऐं मां लौड ते बीही करे चवां त फलाणो जेको पिताफ़ी शहीद थियो उनजी ज़ाल हीअं पई रोए, वरी रोई तव्हांखे ॿुधायां। उनजी भेण हीअं पई पार कढे, वरी उनजी आहल कढी तव्हांखे ॿुधायां। उनजी ज़ाल हीअं पई रड़ियूं करे, तव्हां बर्दाश्त कंदव? चवंदो जोगी साहिब तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थियो आहे छा, जो असांजे माइनि जूं आलूं पियो कढी। त पोइ मां तव्हां खां पुछां थो, छा ख़ानदान रसूल लावारिस आहे छा? जो अॼोके दौर जे ज़ाकिर ज़वार खे एॾी ज़रूरत थी आहे जो लौड ते बीही करे थो चवे त हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हीअं पई रोए, वरी रोई ॾेखारे। बीबी सकीना हीअं पई पार कढे, बीबी सुगरा हीअं पई दाऊं करे। मां तव्हां खां पुछां थो, बीबी ज़ैनब, बीबी सकीना, बीबी सुगरा के तव्हां ई असांजे माइनि जहिड़ियूं।
बाबा मर्सी नहीं तो में ये कंदा न मां त चवंदो आहियां जेकर मुंहिंजे लाश जा टुकड़ा रोड ते पिया हुजनि त मुंहिंजी घरवारी या मुंहिंजी न्याणी या मुंहिंजी भेण मथो उघाड़ो करे बेपर्दा थी करे मुंहिंजे लाश ते मातम कोन कंदियूं बेसब्री कोन कंदियूं बेपर्दगी कोन कंदियूं एतिरो दीन आहे त पोइ मां तव्हां खां पुछां थो हज़रत हुसैन साईं जे पाक ख़ानदान जे पाक बीबियुनि जे बारे में तव्हां इहो तसवुरु करे सघो था उन्होंने पंहिंजे शहीद ते मातम कयो आहे बेसब्री ऐं बेपर्दगी कई आहे उन्होंने सब्र कयो आहे पर्दो कयो असांजे कुंभन में खैरपुर में 7 जे ॾींहुं 7 जी राति 8 जी राति हिकु आम रोल माई उनखे विहारे करे चवंदा या बीबी ज़ैनब मां तव्हां खां पुछां थो इन खां वधीक ख़ानदान रसूल जी का बेअदबी थींदी हिकु आम रोल छोकिरीअ खे खट ते विहारे करे चवंदी या बीबी सकीना आहे जॻह हेॾो ज़ुल्म सो जो वाइदो कयो त इहे मर्सी आहे दो ई गाना असां ॿुधंदासीं न ॿियनि खे ॿुधाई असांजो अलाह जो क़ुरान असांजे घर में ओताक में दुकान में होटल ते क़ुरान हुजे आलमनि जो वाइज़ हुजे नात ख़्वाननि जूं नातूं हुजनि जंहिंमें साहब आल बैत जो शान बयान थियल हुजे शुहदा करबला के सवाब कुरान जो पहुंचंदो या मर्सी नहीं दो ही कुरान जो पहुंचंदो अज़म कयो त हिन ॾींहं में कुरान मजीद जी ख़ुसूसन तिलावत कयो ॿिए नंबर ते नंगर न्याज़ नज़र अल्लाह न्याज़ हुसैन इहो असांजो न आहे इहो उन्हनि जो असांजो आहे नज़र अल्लाह त न्याज़ भी अल्लाह नज़र भी अल्लाह जो तो न्याज भी कजो अल्लाह नज़र माना बास बास कजी बास भी है अल्लाह जी न्याज माना झुकण न्याज मंदी झुका झुकबो कजे आडो सो जो अज़म कयो त असां जेकर खैरात कंदासीं त पोइ नज़र अल्लाह त न्याज अल्लाह न्याज मोहम्मद भी जायज़ ना है न्याज अबू बकर भी जायज़ ना है मता केर समझे तो ही न्याज़ हुसैन नथा चन माना हज़रत हुसैन से के नथा मनन असा न्याज़ मोहम्मद भी न कंदा पर मोहम्मद मुस्तफ़ा के मञूं था या न असा न्याज़ अबू बकर न कंदा असा सुन्नी आहियूं पर हज़रत अबू बकर के मञूं था या न असा न्याज़ उमर भी न कंदा असा न्याज़ उस्मान भी न कंदा न्याज़ अली भी न कंदा न्याज़ अमीर मुआविया भी न कंदा पर मनीदा सभिनी खे आहियूं या न न्याज़ अली भी न कंदा पर हज़रत अली से के मञूं था या न न्याज़ हुसैन न कंदा पर हज़रत हुसैन से के मञूं था या न तो नज़र अल्लाह न्याज़ अल्लाह नज़र भी अल्लाह जो तो न्याज़ भी कजो सवाब हुसैन सवाब हज़रत हुसैन से के मिले अजो असां ये खैरात कई है नज़र भी अल्लाह जो आहे न्याज़ भी अल्लाह जो आहे सवाब शुहदा करबला के असां पहुचायूं पिया पाण भी खाऊं था तव्हांखे भी खारायूं बाक़ी नज़र अल्लाह न्याज़ हुसैन इहो असांजो न आहे उन्हनि जो आहे भली खाइनि वञे उन्हनि जी इबादत आहे सही थो चवां या ग़लति असांजो सब्र आहे उन्हनि जो मातम आहे भली उहे मातम असां वटि पर्दो आहे उन्हनि वटि बेपर्दगी तंहिंजे करे मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां पंहिंजे अधगल भेनरुनि खे सम्झाए छॾियो भली उन्हनि जो जुलूस निकिरे घोड़ो कढनि तव्हां निहारियो बि न सही थो चवां या ग़लति न हिन घोड़े ॾे निहारियो न हिन पिड़ ॾे निहारियो इंतिज़ामिया परेशान थींदी तव्हां निहारींदो चवंदा शायदि इहे दुश्मनी था केस कंदा तव्हां ते भली शरात ॿियो केरु करे केस तव्हां ते अज़म कयो त इन जुलूस ॾे असां निहारींदासीं बि न इन पिड़ ॾे असां तकींदासीं बि न उन्हनि जी मर्ज़ी आहे भली जीअं वणनि तीअं पिया कनि इंतिज़ामिया खे परेशान तव्हां न कयो सो इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदव
कोशिश करे त ये ॾींहुं माण्हू रोज़ा रखे, 10 ॾींहं ख़ुसूसन 9 ऐं 10 तारीख़। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजो भाउ हुजे कराचीअ में ऐं तव्हांखे फ़ोन करे त अदा अॼु मूंखे 3 ॾींहं थियो आहे, न मां मानी खाधी आहे न पाणी पीतो आहे, बुख ई उञ ते वेठो आहियां, त तव्हां जवाब में चयोसि अदा घबरा न, मां तुंहिंजे पारां पन्नू वाकिल होटल ते 1.5 किलो गोश्त फ्राई करे खावां थो, 1.5 लीटर जी पेप्सी बोतल भी पिया तो तुझी दिल के खुश तो कया, तू घबरा कावड़ ईंदसि कि न? अरे मां बुख ते वेठो आहियां, उञ ते वेठो आहियां, तूं वरी कढ़ायूं पियो खाई, तूं वरी पेप्सी बोतल पियो पी, कावड़ ईंदी हुनखे त इहो तूं मुंहिंजो भाउ थियो आहे। हज़रत हुसैन साईं खे करबला में पानी भी कोन मिलियो, मानी भी न मिली। असां चऊं सोना हुसैन घबरा न, असां तुंहिंजे पारां 10 ॾींहं खूब भत था, रात ॾींहं चङनि में, कुकड़ में, मुर्गी में, गोश्त में, पुलाव, रात ॾींहं शरबत पीअंदासीं, पानी थधा पीअंदासीं, तुंहिंजी दिलि खे ख़ुशि कंदासीं। मां तव्हां खां पुछां थो हज़रत हुसैन साईं ख़ुशि थींदो या नाराज़? त मूंखे पानी कोन मिलियो, तव्हां वरी रात ॾींहं शरबत पिया पीओ, मूंखे मानी कान मिली, तव्हां वरी रात ॾींहं भत पिया खाओ। अॼु हज़म कयो त 9 ऐं 10 तारीख़ ते रोज़ो रखी हज़रत हुसैन साईं खे चवंदासीं सोना हुसैन तोखे करबला में पानी भी न मिलियो, मानी भी न मिली, असां भी इन ॾींहं में न खाईंदासीं न पीअंदासीं, तुंहिंजे नाने मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा रखी रोज़ो रखी तोसां मुशाबे थी अचे, तोसां गॾु जन्नत में से पको इरादो आहे न इंशाअल्लाह। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तमाज़ पे कम नबी साईं अल्लाह सां 2 अंगल कया, हिकिड़ो अंगल नबी साईं इहो कयो या अल्लाह मुंहिंजो क़िबलो बैतुल्लाह बना, बियो अंगल नबी साईं इहो कयो या अल्लाह मूंखे उमर बिन ख़त्ताब ॾे। अल्लाह साईं फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजूं 2 दुआऊं क़बूल थी वयूं। सब चो सुभान अल्लाह। ये 2 तुंहिंजूं उमेदूं ऐं अंगल पूरा थी विया। हदीसुनि जे किताबनि में अचे तो नबी साईं दुआ घुरी जुमे जी रात इशा जी नमाज खां बाद। हज़रत उमर साईं जी उन वक्त में उम्र ही 26 साल या 27 साल, फू जवानी। हज़रत उमर पंहिंजी ज़ुबानी पंहिंजी कहानी बयान थो करे। बाबा वेहो ओ अदा वेहो, मां हज़रत हुसैन साईं जो शान भी बयान कयां थो। ओ अदा साईं, ये जेके उथंदा इन्हनि खे विहारे वञा, मौली असदुल्ला वेठो आहे। वो भेणा बा हिते टांडन ते पिया था मातम कनि, तव्हां हिते नथा वेही सघो, हिते बाह त कान्हे। सुकून सां वेहो, इंशाअल्लाह जेतिरो वक़्तु वेठा हो एतिरो वक़्तु नेकियूं लिखी। हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खां का माण्हू सुवाल कयो, फ़कीर हुयुसि मुरीद ग़ुलाम हुन सां गॾु हुयुसि। अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खे चईं माण्हू सुधरंदा कोन, हरू भरू तव्हां सॼी राति था वाइज़ कयो, 3 कलाक 4 कलाक, असां त कलाक था वाइज़ कयूं। अताउल्लाह शाह बुखारी जो वाइज़ सॼी राति। मुल्तान जो हिकिड़ो डॉक्टर आहे, उहो लिखे पियो त असांजा इम्तिहान हुया, पोइ मानी खां वाक ते निकितासीं त अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो वाइज़ पियो वञे। असां चयो भला ठीकु आहे ॿुधी अचूं। उते जो वञी बीठासीं त फजर जी आज़ान अची वई। सब चो सुभान अल्लाह। इशा खां पोइ जो बयान शुरू थियो त फजर जी आज़ान अची वई, असांखे ख़बर ई न पई। चयोसीं भेणा असांजा सुभाणे इम्तिहान पर्चा,
पोइ शाह साहब खे चयोसीं त असांजो सुभाणे पर्चो आहे इम्तिहान असां सम्झोसीं त कलाकु बयानु कंदव तव्हां त सॼी राति असांखे बीहारे छॾियो हाणे सुभाणे जे पर्चे जो छा थींदो हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो सुभाणे जे पर्चे जो ज़ामिन मां बाक़ी ॿियनि पर्चनि जी तव्हां तयारी कयो उन डॉक्टर साहब लिखियो आहे त ईशा साहब जी करामत हुई उन ॾींहुं जेको पर्चो थियो राति जो असां बयानु ॿुधो उन पर्चे में असां 100 मार्कूं खयूंसीं त उन खादिम हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खे चयो त 4-4 कलाक 5-5 कलाक तव्हां बयान पिया कयो क़ौम सुधरंदी कान नमाज़ कोन पढ़ंदा तव्हांजी ज़िंदगी कॾहिं जेल में कॾहिं रेल में हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मुंहिंजे बयान में घणा माण्हू हूंदा आहिनि राति जो चईं 10,000 घटि में घटि 10,000 माण्हू हूंदा शाह साहब जे बयान में त हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो रोज़ानो इशा जी नमाज खां वठी फजर जी नमाज ताईं 10,000 मुसलमाननि खे मां गुनाहनि खां बचायां थो 10,000 मुसलमान इन्हनि खे मां कूड़ खां बचायो गिला खां बचायो गारनि खां बचायो चुगली खां बचायो चोरी खां बचायो धाड़नि खां बचायो व्याज खां बचायो शराब खां बचायो ज़िना खां बचायो 10,000 मुसलमाननि खे इशा खां वठी फजर जी नमाज ताईं मां गुनाहनि खां बचायो सॼी राति इन्हनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधायो इहो अमल मुंहिंजे लाइ इन जमात जी निजात जे लाइ काफ़ी आहे इंशाअल्लाह अॼु राति जेतिरो वक़्तु असां हिते वेठा आहियूं गुनाह खां बचियल आहे या अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि था ॿुधूं साहब आल बे जो शान था ॿुधूं केतिरनि गुनाहनि खां असां बचा पिया जलसे खां ॿाहिरि निकिरंदव त गुनाह ई गुनाह होॾे साईं असदुल्लाह वटि वेंदव नी त उते रुगो सेल्फियूं पिया था कढनि इन में सवाब आहे गुनाह सो हिते वेहो ऐं हीअ जेके ॿाहिरि बीठा आहिनि इहे मजलिस खां परे मजलिस इहे जेका हिननि दोस्तनि जलसे जो इंतज़ाम कयो आहे इन मजलिस ते अलाह जी रहमत थी वियसि इन मजलिस के फरिश्ता घेरो कयूं बीठा एॾा ई परते न ये जेके परते वेठा आहिनि इहे मजलिस खां ॿाहिरि सम्झो था की न दोस्तनि जेको जलसो पिंडाल ठाहियो आहे कनातूं लॻायूं आहिनि हाणे इन मजलिस जे चोबाज़ फरिश्ता घेरो करे आसमान ताईं बीही था रहनि रब पुछा थो करनि छा पिया घुरनि चवनि पिया या अल्लाह जन्नत पिया घुरनि रब फरमाए थो तव्हां गवाह हुजो मां रब जन्नत ॾेई छॾियां छा खां पनाह पिया वठनि जहनम खां पनाह पिया वठनि रब फरमाए थो फरिश्तो तव्हां गवाह हुजो मां रब हिननि खे जहनम खां बचायो सो कोशिशि कयो आम मजलिस को राग जी महफ़िल हुजे पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे भली कोठनि ते वेठा हुजो वणनि ते टंगिया पिया हुजो कुतनि ऐं रिछ जी बछ हुजे मेलो मलाखड़ो हुजे पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे जिथे वेही वञी ॾिसो पर क़ुर मजीद जे मजलिस जो अदब हुजणु खपे या न सो दुआ कयो अल्लाह असांखे अदब नसीब फरमाए मने इन अदब जे करे क़ुर मजीद ॿुधण जे करे रब असां खां राज़ी थी वञे त बहरहाल हज़रत उमर साईं पंहिंजी ज़ुबानी पंहिंजी कहानी बयान थो करे नबी साईं दुआ घुरी होॾो हज़रत उमर नबी साईं जी दुआ कीअं थी क़बूल थी हज़रत उमर फरमाए थो मां वेठो हुयुसि घर में सोचां पियो त आख़िर ही जहिड़ो केसि ताईं हलंदो भाइरनि जा दुश्मन औलाद पीउ मां जो दुश्मन सौट मासाद मारोट पुफाट सभु हिक ॿिए जे मथां कात कुहाड़ा खयूं वेठा आहिनि जहिड़ो ख़तम त कोन थियो थिए रहंदो ॾींहों ॾींहुं जहिड़ो वधे पियो हज़रत उमर फरमाए थो मां सोचे सोचे नई मंज़िल ते पहुतुसि त असुल जहिड़े जो मुंड मुहम्मद आहे मुहम्मद हूंदो त जहिड़ो ख़तम कोन थींदो जहिड़ो वधंदो रहंदो जेकॾहिं जहिड़े खे ख़तम करिणो आहे मके में अमन अमाल कायम करिणो आहे
तबो मुसलमानन जे कायद मुसलमानन जे रहबर मोहम्मद मुस्तफा के मैदान तो हटाणो पवंदो। उमर फरमायो मां हथ में तलवार कयम घोड़े ते सवार थिस फैसलो कयम त बस अज मक्के में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो। अज हिक ही कहानी करनी है। पर वाह रब तुझी कुदरत जा अजीब फैसला। तवज्जो करो। और शैतान रात दी अल्लाह जी इबादत पियो करे। जमीन ते गिराट जेतरी भी जाए खाली न हुई जिथे शैतान सजदो न कयो हुजे। पर अल्लाह के शैतान जो न रुकू पियो वणे न सजदो पियो वणे जो त रब जे इल्म में हुयो त ही हरामी थींदो। बाबा रब के खबर हुई कि न इन जे करे शैतान जी काई इबादत रब के वणे कान पई। पर हेरो हजरत उमर हथ में तलवार खणी करे निकतू आ। तमाम मुसलमानन जे कायद मोहम्मद मुस्तफा के कत्ल करण थो वञा। पर अल्लाह के हजरत उमर जो यो हलण भी वणे पयो। अल्लाह के हजरत उमर जी या अदा भी वणे पई जो त रब जे इल्म में हुयो त अज उमर मुझे सोने जो गुलाम थी। हजरत उमर फरमायो तो मां अचां पयो। रस्ते में हिकिड़ो मुसलमान मिली वियो बनी ज़ोरा कबीले जो नईम उन जो नालो। मूंखे जो कावड़ में ॾिठई तलवार म्याण मां निकतल ई या जहिड़े जी निशानी। जे हिते पिताफिन के तव्हां ॾिसो वर मथे हुजनि कुल्हनि में बंदूकूं हुजनि भॼंदा वञनि सम्झबो त ख़ैर न आहे जहिड़ो थींदो। उन वक्त में जगह जी निशानी आई तो उन्हें साहबी फरमायो उमर खैर ताए केड़ा पियो वनी। तो हजरत उमर कावड़ गुस्से में चयो अना अक़तुल मुहम्मदा। मां वञा तो मुसलमानन जे कायद मुसलमानन जे रहबर मोहम्मद मुस्तफा के कत्ल करण जे लाइ अज मां फैसलो कयो आ त मक्के में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो। तो उन्हें साहबी फरमायो उमर चढ़ियो त कोन थियो आ। तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे मिठड़े मोहम्मद जो मुक़ाबलो करे सघीं। उमर उते पुलिस ऐं फौज जो पहिरो कोन्हे उते रेंजर जो पहिरो कोन्हे। वल्लाहु यासिमुका मिनन नास। उमर असांजे सोने मोहम्मद जी हिफ़ाज़त करण वारो रब पाक। तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबलो करे सघीं। असां मरी विया आहियूं। सब चो सुभान अल्लाह। हाँ से उब नबी जा सहाबी तव्हां असां जगह थोड़े कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ। जेल में वेंदा हूं त मुलाक़ात जे लाइ बि कोन ईंदा। 6 महीना लॉकडाउन ही करा को फोन ते पुछा कई त जहिड़ा हुया मरी। तव्हां जहिड़ो बेवफ़ा वञी दुनिया में को पर उन नबी जा सहाबी। साहबी फरमायो तू केर थींदो आ जो तू असांजे नबी जो मुक़ाबलो करी। पर असां मूं त जान छॾा। हजरत उमर कावड़ गुस्से में चयो सबात छा तू भी साबी आ छा। नबी साईं जे ज़माने में जेको मुसलमान थींदो हो कलमो पढ़ंदो हो मक्की जा काफ़िर उनखे साबी चवंदा हुआ। अॼोके दौर में जेकर को शिरक ऐं बिदअत खां बेज़ार थी तौहीद तो कबूल करे त दुनिया उनखे वहाबी पई चवे। नबी साईं जे ज़माने में मुवहिद के नबी साईं जे सच्चे गुलाम के साबी चवंदा हुआ। अॼोके दौर में मुवहिद के नबी साईं जे सच्चे आशिक के दुनिया वहाबी पई चवे। त हज़रत उमर फरमायो सबात छा तू भी साबी आ। तो उन्हें साबी फरमायो मां साबी थिया या न थिया इन में तुझो छा वने। वडी गाल त हीअ थी वई आ जो तुझी भेण ऐं उन जो मुड़स ॿई साबी थी विया हल मोहम्मद मुस्तफा जा गुलाम बणिजी विया।
तारे पंहिंजे घर जो तो फिक्र कर। तुझी भेण ऐं उन जो मुड़ुस नबी साईं जा गुलाम थी विया आहिनि ऐं हीउ हलियो आहे नबी साईं सां विढ़ण जे लाइ। हज़रत उमर फरमाए तो मुझे पैरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई। दिल में सोचुम सच तो चवे, पहले अपने घर की तो फिक्र करे। सोचो अज़म कयो तो पहिरीं पंहिंजे घर जो फिक्र कंदासीं। असांजा मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा इस्लाम जी शुरुआत घर खां कयो। बाबा घर जा तो तव्हां ईअं असां वॾा आहियो न, घर वारी जा वॾा हो, न्याणियुनि जा वॾा हो, भेनरुनि जा वॾा हो, नोहरुनि जा वॾा हो। पहिरें नंबर ते इस्लाम जी शुरुआत घर खां कयो। पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे नोहरुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे निमाज़ जो पाबंद बनायो, पर्दे जो पाबंद बनायो। ज़कात जो निज़ाम घर खां शुरू कयो। सो जेके घर जा वॾा आहिनि हथ मथे खणो, जेके पंहिंजे घर जा वॾा आहिनि। कोई वॾो कोन्हे को, सभिनी मायुनि खे वॾो करे छॾियो आहे। ॻोठ जो वॾो आहे त ॻोठ खां इस्लामी निज़ाम जी शुरुआत करे। मदरसे जो वॾो आहे त मौलवी मदरसे खां इस्लाम जी शुरुआत करे। मदरसे जा उस्ताद, मदरसे जा तालिब नमाज जा पाबंद बणिजी वञनि, सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि। बाबा एतिरी हुकूमत असांजी आहे या न? हर कंहिंजी भला पंहिंजे घरवारी जे मथां त हुकूमत आहे, न्याणियुनि ऐं बच्चनि जे मथां त हुकूमत आहे। त जेतिरी असांजी हुकूमत आहे ओतिरी महिनत कयूं। सही तो चवां या ग़लति? पर पाण ई असां निमाज़ न पढ़ंदासीं त घरवारी केॾो निमाज़ पढ़ंदा? पाण ई मस्जिद में न ईंदासीं त बच्चा मस्जिद में केॾो ईंदा? मदरसे जो मोहतमिम पाण निंड में सुतो पियो हूंदो, सुबुह जो 9 बजे जागंदो त उस्ताद ऐं तालिब केॾो निमाज़ जी पाबंदी कंदा? त जेतिरी जंहिंजी हुकूमत आहे ओतिरी कोशिश कयो ऐं इंशाअल्लाह जेकर इन नमूने सां असां कोशिश कंदासीं त पाकिस्तान में इस्लामी निज़ाम अची। इन जे करे हज़रत उमर फरमायो पहिरीं पंहिंजे घर जो फिक्र कजे। घोड़े जी वाघ वराई। हज़रत उमर फरमाए तो सिधो आयुसि मां पंहिंजे भेण जे दरवाज़े ते, फसमीतु, पोइ मूंखे कुझु आवाज़ ॿुधण में आयो पर सम्झ में न आयो त आवाज़ छाजो। एतिरो सम्झुमि त घर में कुझु पढ़ी रहिया आहिनि। असुल ॻाल्हि इहा हुई त हज़रत उमर जी भेण ई भेणीअ जो मुस्लमान थिया त नबी साईं हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलियो त वञो उन्हनि खे घर में क़ुरान मजीद जी तालीम ॾेई आ, दीनी मसाइल उन्हनि खे सेखारिया। छो त ॿाहिरि तालीम ते बि पाबंदी हुई, तबलीग ते भी पाबंदी ही, तालीम भी लिखी छुपी ॾिनी वेंदी ही, तबलीग भी लिखी छुपी कई वेंदी ही। इन जे करे हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखी करे उन्हनि खे घर में क़ुरान पियो पढ़ाए। फज़रब्तुल बाब, हज़रत उमर फरमाए तो मां दरवाज़ो खड़कायो, अंदरों आवाज़ आयो, मन दक्कल बाब, केरा दरवाजे खड़काने वारो? मां चयो उमर बिन ख़त्ताब। त ख़ब्बाब त डप ऐं ख़ौफ़ में लिकी वियो। भेणीअ अची डिडी दरवाज़ो खोलियो। हज़रत उमर फरमाए तो पोइ मां उनखे मारण शुरू कयुमि। एतिरो मारियोमांसि जो सॼो रतो रत बणिजी वियो त विच में भेण दीवार बणिजी वई। त मां चयोमांसि सबा ते छा तूं बि साबियाणी बणिजी वई छा? त भेण जवाब में चयो नहनु सबाना, आओ अदा उमर, असां सभु साबी बणिजी विया आहियूं, असां सभु मोहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम बणिजी विया आहियूं। तोखे जेको ज़ोर लॻाइणो आहे ज़ोर लॻा। हज़रत उमर फरमाए तो पोइ मां भेणीअ खे छॾे वरी भेण खे मारणु शुरू कयो। एॾो मारियोमांसि जो सॼी रतो रत थी वई, पर जबल वांगुरु बीठी रही।
वार जेतिरो बि चुरी न। फरमाई जंहिं मां मारे मारे थकिजी पियुसि त भेण जज़्बाती अंदाज में चयो अदा उमर जंहिं ख़त्ताब जो तूं पुटु आहे मां बि उन ई ख़त्ताब जी धीउ आहियां। जंहिं अमर जे छातीअ जो तो खीर पीतो आहे मां बि उन ई अमर जे छातीअ जो खीर पीतो आहे। तू कुफर ते मज़बूत मां इस्लाम ते मज़बूत। तू अबू जहल जी संगत नथो छॾे सघीं त असां सोहे मोहम्मद जी गुलामी कीअं छॾींदासीं। चढ़ियो त कोन थियो आहे। हज़रत उमर फरमाए त मुंहिंजी जान मां जान निकिरी वई। मां परेशान थियुसि त ही कहिड़ो पियो इनकलाब अचे, ही कहिड़ी पई तब्दीली अचे। इनकलाब इनखे चइबो अथव। तब्दीली इहा अथव, इमरान वारी तब्दीली न आहे। मतिलबु तव्हां सम्झो त इमरान तब्दीली आहे। असांजो दोस्त हिकिड़ो कराची में चइबो होटल ते वेठा हुआसीं, पोइ असांजे साम्हूं वरी कुर्सियूं ॿ ख़ाली पयूं त ॿ PTI जूं मायूं चढ़ियूं उन्हनि खे पातल मथा उघाड़ा असांजे साम्हूं अची वेही रही। असां मैनेजर होटल वारे खे चयोसीं बाबा ही छा आहे, असां सां गॾु मायूं वेठियूं आहिनि, इन्हनि जो ॿियो को हाल कोन्हे छा? त उन्हनि मायुनि चयो मुल्लू यही तो तब्दीली है। तब्दीली अथव इहा। मतां तव्हां सम्झो त इमरान ख़ान पाकिस्तान जी चकी पटे सऊदी हणंदो, सऊदीअ जी चकी पटे हिते हण। तब्दीली आंदी त मोहम्मद मुस्तफ़ा आंदी। ऐं वरी जेकर तब्दीली आणींदा त मोहम्मद मुस्तफ़ा जा वारसी आलम तब्दीली आंदी। ॿिए कंहिंखे ताक़त ई न आहे जो केरु तब्दीली आणे सघे पाकिस्तान। तव्हांखे ख़बर आहे हामिद मीर जो तव्हां बयान ॿुधो त पूरी दुनिया जी मीडिया रियासत खां फौजी इदारनि खां डिॼे पई, पर हिकिड़ो मौलवी आहे जेको कंहिंखां बि नथो डिॼे। पाकिस्तान जी रियासत के खौफ सिर्फ हिकिड़े मौलवी मौलाना फज़ल रहमान खां आहे, ॿियो कंहिंखां बि खौफ। ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह मौलाना जेकर वरी काल ॾिनी, अॻे इशारो कयो मौलाना त साल में जेकर ही न वियो त असां वरी इस्लामाबाद जो रुख इख्तियार कंदासीं। सो सभु इस्लामाबाद वरी अक्टूबर में तयारु आयो नी। जेसि ताईं इमरानी हुकूमत हूंदी असां सुकून सां न वेंदासीं। लोलो पियो वञे हज ते, कावन चयो त असां मरी विया जो तूं हज ते। सो इमरान भी हुकूमत पियो करे त मां सुकून सां हुकूमत कंदुसि। असां मौलवी मरी विया इंशाअल्लाह इनखे सुकून सां असां वेहण न ॾींदासीं। जेसि ताईं लहंदो न तेसि ताईं असां मुड़ंदासीं न। उलमा जो साथ ॾींदो नी इंशाअल्लाह। तब्दीली क़ुरान सां ई, तब्दीली इस्लाम सां। इन जे करे हज़रत उमर फरमायो ही कहिड़ो इनकलाब पियो अचे, ही कहिड़ी तब्दीली पई अचे। मके जे का सरदार का पहलवान के जुरत ना है जो केरो उमर जे साम्हूं अचे। अॼु उमर जी भेण उमर जे साम्हूं थी आहे। ॻाल्हि चाहे हज़रत उमर फरमाए थो मां सोचे सोचे इन ई मंज़िल ते पहुतुसि त ही भेण जो कमाल न आहे, ही मोहम्मद मुस्तफ़ा जे इस्लाम ऐं ख़ुदा जे क़ुरान जो कमाल। इस्लाम जो हिनखे एॾो बहादुर बनायो आहे, अल्लाह जो क़ुरान जो हिनखे एॾो बहादुर बनायो आहे। वो कुरान मजीद उते पियो। उन ज़माने में कुरान मजीद लिखियल हूंदो चमड़े ते, पत्थर जूं फरायूं हूंदियूं, तख्तियूं, पन्ना कोड़ा। हज़रत उमर फरमाए थो पोइ मां कुरान मजीद खे हथ लाइण जी कोशिश कयमि त ॾिसां त हिन में लिखियल छा आहे। त भेण यकदम कुरान मजीद जी आयत पढ़ी करे चयो ला यमस्सुहु इल्लल मुतहरून। ओदा उमर खबरदार थी जा, इन कुरान मजीद के हथ न लाइजा। छो त ही अल्लाह जो कलाम आ। जीअं रब पाक आ त रब जो कलाम भी पाक आ। ला यमस्सुहु इल्लल मुतहरून। कुरान मजीद के हथ तो लाए सके जेको पाक होजे, जेको बावुज़ू हुजे, जंहिंजो तालुक असांजे सोने मोहम्मद सां हुजे। तुझा हथ अबू जहल सां मिलल आहिनि, महिरबानी करे हिन पाक कलाम के हथ न ला। सब चो सुभान। त
हज़रत उमर पंहिंजी भेण खे चयो ठीकु आहे भला तव्हां मूंखे पढ़ी ॿुधायो त हिन में लिखियलु छा आहे जो तव्हां चरिया थी आयो कंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो का मार बि तव्हां ते असरु नथी करे। भेण खे चई भला मूंखे पढ़ी ॿुधा सभु चयो सुभान अल्लाह। हदीसुनि जे किताबनि में अचे थो पोइ हज़रत उमर फारूक जी भेण फातिमा बिन्त ख़त्ताब क़ुरान मजीद जे सूरत ताहा जी तिलावत थी करे अॼोके दौर में असांजी भेण असांखे लाॾा ॿुधाईंदी सेरा ॿुधाईंदी दुनिया जूं कहाणियूं ॿुधाईंदी पर वाह उमर मां तुंहिंजे भेण जे कदमनि जे जुती जे मिट्टी जे मथां कुर्बान जो अॼु तोखे तुंहिंजी भेण अल्लाह जो क़ुरान मजीद ॿुधाईंदी आहे। हज़रत उमर साईं गोॾा बनी वेठो आहे भेण क़ुरान मजीद जी तिलावत शुरू थी करे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का इल्ला तज़किरतन लिमन यख्शा। अल्लाहु अकबर। काश जो कुरान समझो। हज़रत उमर अरबी दान हुयो कुरान मजीद जी ॿोली समझे पियो जीअं जो भेण कुरान मजीद जी तिलावत शुरू कई हज़रत उमर जे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थी वियो। कुरान मजीद उन जी पत्थर दिलि पाणी करे छॾी। जॾहिं भेण हिन आयत ते पहुती इन्ननी अनल्लाह ला इलाहा इल्ला अना फाबुदनी जॾहिं तौहीद जो नारो हज़रत उमर ॿुधो त हज़रत उमर खां दान निकिरी वई पंहिंजे भेण जे वात ते हथ ॾेई करे चई अदी बस कर त ॿियो क़ुरान मां मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ुबान मां ॿुधा बस बस वधीक न पढ़ मां बर्दाश्त नथो करे सघां। त हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको लिखियो वेठो छुपियो वेठो ॾिठई त उमर रोए थो पियो क़ुरान मजीद उनखे पाणी करे छॾियो आहे त यकदम ॿाहिरि निकितो हज़रत उमर के अबशिर अबशिर या उमर ओ अदा उमर मुबारक हो जाई अदा उमर मुबारक हो जाई तुझे बारे में असांजे सुहिणे नबी जी दुआ रब कबूल करे छॾी। हज़रत उमर साईं पंहिंजे भेणी वे ऐं हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾिजी साईं जन वटि आयो। नबी साईं मके में हिकिड़ी जाइ दार अरकम हज़रत अरकम हिकिड़ो सहाबी हो उन जे घर खे नबी साईं मदरसो बनायो छो त ॿाहिरि मदरसनि ते पाबंदी 39 मदरसे जा तालिब वेठा हुया। हज़रत उमर जीअं जो दार अरकम में दाख़िल थियो त 39 तालिब उथी बीठा हथनि में लठियूं खजनि जूं छड़ायूं के दरवाज़े ॾे भॻा के नबी साईं ॾे भॻा मतां उमर नबी साईं ते हमलो करे। नबी साईं जो चाचो हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो बि 3 ॾींहं अॻु में मुस्लमान थियो आहे वो भी अजीब नमूने सां। एक दफे नबी से बैतुल्लाह में नमाज पिया पढ़ल साईं जन सजदे में विया तेने ज़ालिम अबू जहल साथन सां उठ जो ओज खणी करे जे नबी से जे मथों उछलायो। अंदाज़ो लगायो त अल्लाह जे नबी के केडी तकलीफ पहुती। नबी से सजदे में आन यो उठ जो ओज केडो इहो जे मथों उछलाए। हजरत अमीर हमजा की खबर पई त अबू जहल मोहम्मद मुस्तफा की तकलीफ दिनिया। अल्लाह अकबर। रिवायत में अचे तो हजरत अमीर हमजा उन्हीं वक्त में अबू जहल जे उताक में आयो। सब मक्के जा वडेरा वडेरो उतबो चौधरी शेबो सरदार मुगीरा रईस अबू लहब सब उताक में वेठा। हजरत अमीर हमजा अबू जहल जे मुंह ते चमाट हणी करे चो बेहया अबू जहल तोखे एडी जुरत थी आ जो तू मुझे यतीम भाटे सां विढ़ी पयो। अरे ज़ालिम मुझे भाटे तो जो डो करो कयो आ हू त हिकड़ी अल्लाह जी गाल पियो करे। जेकर तव्हां खे गाल वणे नथी त मारण जी कड़ी जरूरत आ। हजरत अमीर हमजा
शेर वांगुरु गजगोड़ कंदे फरमायो मक्के जा सरदारो याद रखो भली मोहम्मद जो दीन असांजे दीन का अलग हो जे पर तव्हां खे ख़बर आ त मोहम्मद सां असांजो खून वारो रिश्तो आ मोहम्मद मुंहिंजो भाटो भी आ त मोहम्मद मुंहिंजो भाउ भी आ छो त नबी साईं हज़रत अमीर हमज़ा जा रिज़ाई भाइर जेको मोहम्मद सां विढ़ंदो उनजो असां सां जहिड़ो आ असां मोहम्मद जे मथों पंहिंजी जान कुर्बान कंदासीं मक्के जे का सरदार के जुर्रत न हुई जो हजरत अमीर हमजा जे हथ के रोके उन्हें वक्त में हजरत अमीर हमजा नबी से वटायो मुझा सोना भाटा मुबारक हो जाई मां तुझे दुश्मन का तुझो बदलो वठी आयो हाँ नबी से फरमायो चाचा छाजी मुबारक हजरत अमीर हमजा फरमायो मां अबू जाल का तुझो इंतकाम वठी आयो हाँ तो नबी से जी अखिन मुबारकन में पानी अचियो फरमायो चाचा ये खुशी जी कड़ी गाला मां बदले वठण जे लाइ त न आयो हाँ मां इंतकाम वठण जे लाइ त न आयो हाँ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह तमा मोहम्मद के सभिनी जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो मां पंहिंजनि जे लाइ बि रहमत परावनि जे लाइ बि रहमत दोस्तनि जे लाइ बि रहमत दुश्मननि जे लाइ बि रहमत मुसलमाननि जे लाइ बि रहमत त काफ़िरनि जे लाइ बि रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुंहिंजा सोना मोहम्मद जंहिंजो नालो बि माण्हू आहे तूं मोहम्मद उन्हनि जे लाइ रहमत इन जे करे मक्के जा वडेरा रात जो बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े करे दुआऊं पिया घुरनि अल्लाहुम्मा इन काना हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिक फअम्तिर अलैना हिजारतम मिनस समा अवीतना बिअज़ाबिन अलीम नौज़िबारो सूरत अनफाल मक्के जा काफिर बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े करे दुआऊं पिया घुरनि या अल्लाह जे करे मोहम्मद सच्चो आ असां कोन था मञूंस वसा असांजे मथां पत्थरनि जो मींहुं आन असांजे मथां दर्दनाक अज़ाब हदीस में चे तो नबी से भी रब को दुआ घुरी या अल्लाह भला अज़ाब घुरनि था त थोरो अज़ाब चखाइन जीअं हिननि खे हक़ ऐं सच जी ख़बर पइजी वञे अल्लाह ताला फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम ओ मुंहिंजा सोना मोहम्मद ये कीअं थींदो जो जिथे तूं हुजी उते मुंहिंजो अज़ाब अचे सोना जिथे तूं हूंदे उते तुंहिंजे दोस्तनि ते दरम पर तुंहिंजे दुश्मननि ते बि रह वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तव्हां खे ख़बर आहे नबी से जॾहिं मक्के मदीने खां 10 सालनि खां बाद फातिह जरनैल जी सूरत में मक्के में दाखिल थिया सब मक्के जा सरदार कंधो हेठि कयूं बीठा त जो अलाए कहिड़ो असां खां बदिलो वरितो ईंदो नबी साईं जा सहाबी भी नारा पिया हणनि अल-यौम यौमुल मलहमा अॼु बदिले जो ॾींहुं आहे अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे जन बिलाल के मक्के जे घिटनि में गेलियो साहबा फरमाइनि पिया असां बि उन्हनि खे मक्के जे घिटनि में गेलींदासीं जन खब्बाब के टांडनि ते लेटायो असां बि उन्हनि खे टांडनि ते लेटाईंदासीं जन खुबैब के फांसी ते लटकायो असां बि उन्हनि खे मक्के जे चौक में फांसी ते लटकाईंदासीं जल बीबी ज़नीरा जूं अखियूं कढियूं असां बि उन्हनि जूं अखियूं कढंदासीं जल बीबी सुमैया के बाद कयो असां बि उन्हनि खे बाद कंदासीं अल-यौम यौमुल मलहमा अॼु बदिले जो ॾींहुं आहे अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे पर ॿुधो मुसलमानो जॾहिं असांजे रहमतुल लिल आलमीन नबी इहो नारो ॿुधो पाण फरमाए मुंहिंजा यारो
इहो नारो न हणो यार, इहो नारो न हणो साईं, असां कहिड़ो नारो हणूं? नबी से फरमा अल यौम यौमुल मरहमा, पाण फरमायूं अॼु बदले जो ॾींहुं न आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे। जेके बि वॾेरा साम्हूं बीठा नबी सां जो रहम जोश में आयो, फरमायूं इज़हाबू व अंतुम तुलका, ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। मन दख़ल फी दारी फहुव आमिन, जेको पंहिंजे घर वियो उनखे बि अमुन। व मन दख़ल फी बैतिल्लाह फहुव आमिन, जेको बैतुल्लाह में दाख़िल थियो उनखे बि अमुन। व मन दख़ल फी दार अबी सुफियान फहुव आमिन, नबी से फरमायो जेको मुझे पुराने दुश्मन मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाखिल थियो, मोहम्मद उनके भी अमन ॾेई छॾियो। ला तस्रीब अलैकुमुल यौम, ओ मक्के जा सरदारो वञो, तव्हां ते काई मयार कान्हे का, मोहम्मद सभिनी खे माफ़ कयो, माफ़ कयो, दरगुज़र कयो, माफ़ करण भलो अथव। ख़ुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां ग़ालिब थी वञो, तव्हांखे बदिले वठण जी पूरी सलाहियत ऐं कुवत हुजे, उन वक़्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो। ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत अथव। बाक़ी पुॼी न सघो पोइ चओ त माफ़ अथई, इहो कहिड़ो माफ़ कयो? लैज़ शदीद बिस्सुरा, नबी से फरमायो बहादुरी दसण में न आहे। मत तो ये समझो तो बहादुरो आहे जेको ॿिए खे दसे वञे, ॿिए खे घर वेठे मारे वञे, घर वेठे कंहिंखे गारियूं ॾेई वञे, इहो त लुच चइबो, इहो त लोफर ऐं गुंडो चइबो, इहो त बदमाश चइबो। मुंहिंजे नबी फरमायो बहादुरो आहे जेको कावड़ जे वक़्त में पंहिंजी कावड़ खाई वञे, इन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई कोन्हे। माफ़ कयो, पर गुस्ताख रसूल खे माफ़ न करो। उते नबी से फरमा इब्न खत्तल जेको गुस्ताख हुयो, नबी से फरमा बैतुल्लाह जे गिलाफ के जेकर चंबड़ी करे माफ़ी वठे, उते इन जी मुंडी लायो। रब फरमा तो मां पंहिंजे दुश्मन खे माफ़ कंदुसि, मोहम्मद मुस्तफ़ा जे दुश्मन खे मां माफ़ न कंदुसि। गुस्ताख रसूल जी सज़ा मौत। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, कादियानियत अहिड़ो नासूर आहे, सॼी दुनिया मगरिबी दुनिया यहूदी ईसाई सब कादियानी जी पुष्ट पनाही पिया कनि, हता कि हिंदुस्तान जा हिंदू उहे भी कादियानी जो पासो हन। फरमायूं कादियानियत अहिड़ो नासूर आहे जेको कॾहिं भी ख़त्म नथो थी सघे। जेकॾहिं इन नासूर खे ख़त्म करणु चाहियो था त जिथे कादियानी मिले हुन जी मुंडी लाहियो, इहो ई हुन जो इलाज आहे जेको ख़ालिद फैसल तव्हां असांखे इलाज ॿुधायो। अॼु वाइदो कयो त कादियानी खे न छॾींदासीं। कादियानी असांजे मुल्क जो दुश्मन आहे, कादियानी मुसलमाननि जो दुश्मन आहे। कादियानी कॾहिं भी मुल्क पाकिस्तान जो ख़ैर ख़्वाह नथो थी सघे। असांजे करुंडी में हाजी मांगक हुयो, हाजी मांगक शर बरोच, बस आख़िरी वाक़ियो बयान करे पोइ दुआ था करो। अब्दुल हक आराई हुयो करुंडी जो, कादियानी जंहिं नबी से जी गुस्ताखी कई, उन हाजी मांगक उन्हें कादियानी जी मुंडी लाथी, कुहाड़नि सां वञी उनखे मारियई। ओ हाजी मांगक जॾहिं खैबर सेंटर जेल में आयो, मौलाना अल्लाह वसायो साहब खुतबा दे शाहीन में जो तफसीली वाक़ियो बयान फरमायो तो उन वक्त में जेल जो सुप्रीडेंट भी सैयद हुयो, उन जी घरवारी भी सैयदजादी ही। रात जो निंड में सुती पई, ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायूं अम्मा तुझे नाने मुस्तफ़ा जो मेहमान जेल में आयो आ, जेस ताईं जेल में हुजे पुट मानी तू पचाए करे मोकिल जास। सुबह जो मुगस खे चई त जेल में केर आयो आ, को बुजुर्ग आ छा? मुगस चयो बुजुर्ग छा जो, शरबरो चा, ॾाढी भी चेहरे ते कान्हेसि,
हिकिड़े गुस्ताखे रसूल खे मारियो अथई, हज़ारे आलिम हुन जी ज़ियारत जे लाइ जेल में आया। त घर वारे रोई करे चयसि, ख़बरदार इहो मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो महिमान आहे, मानी हिन जी मां पचाईंदसि ख़िदमत तूं कजांसि। कहिड़ो अमल हुयो हाजी मानिक जो, सैयद को न हो, बुखारी को न हो, राशिदी को न हो, काज़मी को न हो, हुयो भी शरबरोज, आलिम भी को न हो, बुजुर्ग भी को न हो, हुन जे चेहरे ते त ॾाढ़ी भी कान हुई, पर मोहम्मद मुस्तफ़ा जे इज़्ज़त हुनखे गैरत अची वई। नबी साईं सैयद ज़ादी जे ख्वाब में हुनखे पार था कनि त इहो मां मोहम्मद जो महिमान आहियां। सैयद गौस अली शाह साबिक़ वज़ीर आला, इहो हुन जो वकील हुयो। शाह साहब अञा ज़िंदा। शाह साहब फरमाए पियो त जंहिं जज हाजी मांग खे सज़ा ॾिनी, उहो जज भी खैरपुर जेल में ज़ियारत जे लाइ आयो। चई जज जी जन महिल हाजी मांग जे चेहरे ते नज़र पई त जज रोई ॾिनो। चई शाह साहब मां ज़िंदगी में कंहिंजे चेहरे में अहिड़ी नूरानियत न ॾिठी आहे जेका नूरानियत हिन जवान जे चेहरे में थो ॾिसां। उन जज शाह साहब खे चयो त हाजी मांग ते गवाह कोई न आहे, शाहिदी कोई कोन थो ॾे, तंहिंजे करे जेकॾहिं इनकार करे त मां कादियानी न मारियो आहे त केस कूड़ो थी वेंदो, 3 महीने में आज़ाद थी वेंदो। पोइ शाह साहब वकील हुयो सैयद गौस अली शाह, जेको सिंध जो वज़ीर आला हो साबिक़। पोइ मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह जेके ख़त्म नबूअत जा अमीर हुआ, पोइ शाह साहब